सिंध में एक ही वक्त में अहम सियासी सरगर्मियों थी रही आहिनि। एक तरफ़ कराची का इस्लामाबाद ताईं पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च है, बे पासे घोटकी का कराची ताईं पीटीआई जो हुकूक सिंध मार्च जेको खैरपुर जे इलाइक़े हिंगोरजा पहुची वियो, जिते शानदार आजियां कई वई आहे। पीटीआई जो हुकूक सिंध मार्च शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ऐं अली ज़ैदी जी अगवानी में खैरपुर जे इलाइक़े हिंगोरजा पहुची वियो आहे। टंडो बस्ती गंबट रानीपुर में भी पीटीआई जे इन मार्च जी भरपूर आजियां कई वई। आगाह कयो आहे त पीटीआई जो हुकूक सिंध मार्च हिंगोरजा पहुची वियो, जिते पार्टी कारकुननि तरफ़ां शानदार आजियां कई वई आहे। पीटीआई जो सिंध हुकूक मार्च हिंगोरजा पहुची वियो आहे, जिते शानदार आजियां कई वई। इन मार्च में शाह महमूद कुरैशी इन जी अगवानी करे पियो। असद उमर, अली ज़ैदी ऐं अरबाब गुलाम रहीम समेत पीटीआई जा ॿिया अगवान मौजूद आहिनि। हिंगोरजा खां पहिरियां टंडो मस्ती गंबट रानीपुर में बि पीटीआई जे हुकूक सिंध मार्च जी भरपूर आजियां कई वई। लाड़काणो में शाह महमूद कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस भी कई। संदसि चवणो त सिंध हुकूमत खे लाड़काणो में जलसो न करण ॾिनो। जलसे गाह में गंदो पानी छॾियो वियो, जंहिंखां पोइ लाड़काणो खां रवानो थींदड़ पीटीआई जो मार्च हिन वक़्तु खैरपुर जे इलाइक़े हिंगोरजा पहुची चुको आहे।